जय झूलेलाल। मां सिंधियाणी कंजो सुनील खत्री तव्हां सभिनी जो स्वागत थी कयां अॼु जे हिन व्लॉग में। अॼु आहे मंगल जो ॾींहुं, तारीख़ आहे 27 अप्रैल 2021। अॼु आहे चेट महीने जी पूर्णिमा यानी कि सत्यनारायण, ऐं चेट महीने जे सत्यनारायण ॾींहुं असां मल्हाईंदा आहियूं हनुमान जयंती। हाणे थिया आहिनि 10। असां नाश्तो पाणी सभु थी चुको आहे, सनान भी थी चुको आहे, पूजा भी थी चुकी आहे। ऐं हाणे असां तयारी कंदासीं लंच जी। लंच में असां ठाहिण वारा आहियूं करेला बसर, टिदाली दाल, चांवर, फुल्को आहे करेलनि जे छिल जी टिक्की। त स्टे ट्यून, ॾिसंदा रहो अॻियां कि कीअं कीअं रेसिपीज़ ठहंदियूं। पर उनखां पहिरियों असां थोरी तयारी करणी पवंदी अॼु जे लंच जी। उनखां पोइ मां तव्हां सां मिलां, त ॾिसंदा रहो। मिलूं था हिकु नंढी ब्रेक खां पोइ। असां पुसाए चुका आहियूं टिदाली दाल, हे करेला असां गोल गोल कटे हिनखे लूणे छॾियो आहे, ऐं हिनखे जेका छिल निकिती आहे उनखे बि असां लूणु ॾेई रखियो आहे। 20-25 मिंट थी चुका आहिनि असांखे दाल पुसाए ऐं करेलनि खे लूणे करे। हाणे असां रोटी ठाहींदासीं। उन विच में असां चांहि पी चुका आहियूं। रोटी ठाहिण लाइ शुरूआति करण लाइ असां रखंदासीं तईअ में विधो आहे तेल गरम थियण खां पोइ असां जेके करेला लूणे रखिया हुआ उनखे पाणीअ मां धोई करे निपूरे करे विधो आहे। इन सां उन्हनि जी कौराइप निकिरी वेंदी आहे। जेसिताईं करेला फ्राई थियनि तेसिताईं असां ॿी गैस ते रखी रहिया आहियूं कुकर। उन में असां चाढ़ींदासीं दाल। त पाणी गरम करणु रखियो आहे, करेलनि खे विच विच में घुमाईंदा रहो, ऐं ॿिए पासे जेका असां कुकर रखियो आहे उन में विझंदासीं धोतल दाल जेका असां पुसाए रखी हुई, ऐं गॾु गॾु लूणु, हैड, सावा मिर्च ऐं अधु इंच अदरक जो टुकड़ो कटे करे। तव्हां चाहियो त हुनखे पीसे करे बि विझी सघंदा आहियो, पर असांखे अदरक जो सवादु वणंदो आहे त मां हिते सनी चॉप करे विझंदसि। हाणे असां करेला अधु फ्राई थी चुका आहिनि, फुल फ्राई न करणा आहिनि, अधु ई फ्राई थी वञनि त असांखे कढी छॾिणो आहे। इन सां करेलनि जी जेका कौराइप आहे उहा थोरी घटिजी वेंदी आहे ऐं सवादु सुठो ईंदो आहे। त हाणे असां इहे कढी चुका आहियूं करेला। हाणे जेको एक्स्ट्रा तेल आहे उहो बि असां कढी रखंदासीं, ऐं पोइ जेतिरो तेल असांखे भाॼीअ लाइ खपे ओतिरो छॾे करे उन में असां विझंदासीं जीरो, हैड, 2 गंढूं मीडियम बसर जूं कटियल, 4-5 गॾियूं थूम, अधु इंच अदरक जो टुकड़ो, 2 सावा मिर्च ऐं थोरो कड़ी पतो। इहो सभु असां मिक्स करे विझी छॾियो आहे, ऐं थोरो घुमाईंदा रहंदासीं गुलाबी थियण ताईं। तेसिताईं असां हिते ॿिए पासे टमाटा कटे रहिया आहियूं, ऐं इहे असांजो बसरु गुलाबी थी चुको आहे। वधीक न पकाइणो आहे, हिकदमि हल्को गुलाबी करिणो आहे। उनखां पोइ हुन में टमाटा कटे करे विझणा आहिनि। ॿिए पासे तव्हां ॾिसो था दाल बि असांजो टको खाई चुकी आहे, त मां गैस लो करे छॾी आहे। हुन में बि मां 2 टमाटा कटे करे विझी चुकी आहियां। हाणे असां हिन में विझंदासीं लूणु, ॻाढ़ा मिर्च, धाणा, हैड, इहे सभु विझी करे चङी तरह मिक्स कंदासीं। ऐं ॿिए पासे जेको कुकर आहे उनखे बि असां ढकणु लॻाईंदासीं, ऐं हिन तईअ में असां विझंदासीं तरियल करेला। सभु मिक्स करे असां ॿई ढके रखी छॾींदासीं। कुकर में प्रेशर भरिजंदो ऐं भाॼी जेका आहे असां ढके करे सिजाईंदासीं। तेसिताईं असां तयारी करे रहिया आहियूं छिल जे टिकियुनि जी। उन लाइ खयों आहे 1 बसरु, अधु इंच अदरक जो टुकड़ो, 4 खां 5 कलियूं थूम जूं, साओ मसालो, 3 करेलनि जी छिल, थोरी अजवाइन ऐं सुका मसाला। हाणे असां बसरु कटे रहिया आहियूं। उनखां पोइ असां हिन में सभु जेके बि सामग्री आहे सभु सनो सनो कटे हुन में विझंदासीं। उहो विझण खां पोइ असां हिन में छिल बि थोरी कुतरनि करे विझंदासीं। सावा मसालो ऐं सावा मिर्च बि हिनखे सनो सनो कटे असां हिकु बाउल में विझंदासीं। उहो विझण खां पोइ असां हिन में विझंदासीं थोरी सी अजवाइन सां हिन जो सवादु ॾाढो एनहांस थी वेंदो आहे। विच में असां जेसिताईं भाॼी घुमाए रहिया आहियूं छो त भाॼीअ खे तरो लॻणु स्टार्ट थी वियो आहे। ऐं जेका बि असां सिजियल भाॼी ठाहींदा आहियूं टमाटे बसर में, उनखे थोरो तरो लॻणु ॾाढो सुठो हूंदो आहे। मुंहिंजी नानी चवंदी हुई कि तरो लॻंदो त भाॼीअ जो सवादु जाम सुठो ईंदो आहे। हाणे असांजी भाॼी रेडी थी चुकी आहे, दाल बि रेडी थी चुकी आहे। असां ॿई गैसूं करे चुका आहियूं बंदि। हाणे असां जेको इहो मिक्सचर ठाहियो हुयो उन में असां विधो आहे थोरो बेसण, 4 चमचा खनि बेसण विधो आहे। उनखां पोइ अजवाइन विधी आहे, लूणु विधो आहे, ॻाढ़ा मिर्च, थोरी सी हैड, थोरो अम्बचूर ऐं सुका दाणा। उनखां पोइ असां विधो आहे हिन में जीरा पाउडर ऐं 1 खां 2 चमचा नंढा तेल जा। इन सभिनी खे असां मिक्स करे रहिया आहियूं, ऐं हाणे थोरो सो हल्को सो पाणी विझी करे असां हिन जो थिक पेस्ट वांगुरु ठाहे चुका आहियूं। जीअं असां पकोड़नि लाइ ठाहींदा आहियूं तीअं ई। मूंखे थोरो बेसण घटि थो लॻे छो त मसालो वधीक थो लॻे। हिन में तव्हां बसरु स्किप बि करे सघंदा आहियो। मां हिन में बसरु विधो आहे। जेकॾहिं तव्हांखे छिल जाम वधीक हुजे त तव्हां डायरेक्ट बि ईअं ई विझी सघंदा आहियो, पर बसरु विझंदव त तव्हांखे छिल जी जेका कौराइप आहे उहा थोरी घटिजी वेंदी आहे। त मां इन करे बसरु बि विधो आहे। हाणे मां हिन मां ठाहे वरितियूं आहिनि टिकियूं। हिन मां सॼे मिक्सर मां ठाहियूं आहिनि 5 टिकियूं। हाणे असां इहे फ्राई कंदासीं, ऐं तेसिताईं मां ॿिए गैस ते रखी चुकी आहियां चांवर जेसिताईं ठहंदा तेसिताईं असां टिकियूं फ्राई थींदियूं। उनखां पोइ असां चपाती ठाहींदासीं, ऐं असांजी रोटी हिकदमि रेडी। फुल मील अगेन वापसि खां सॼो मील रेडी थी वियो आहे। दाल चावल सब्जी रोटी ऐं छिल जूं टिकियूं। त
हाणे तेल गरम थियण वेट था कयूं। जेसिताईं तेल गरम थिए ऐं चांवरनि में बि उबाल अचे तेसिताईं असां ॻोए रहिया आहियूं फुल्कनि जे लाइ अटो असांजो ॻोइजी वियो आहे। हाणे असां इहे टिकियूं विझण वारा आहियूं जेके असां ठाहे रखियूं हुयूं। मूंखे लॻे थो तेल जाम गरम थी चुको आहे त मां इन करे गोल गोल करे विधियूं। वापसि अधु कचूं कढी करे वापसि मां उनखे थिपे करे वरी तड़ींदसि ताकी अंदरां खां उहो कचूं न रहिजी वञनि। त इन करे मां वापसि ॿियो दफ़ो फ्राए थी कयां। 2 दफ़ा फ्राए कंदो त अंदरां ताईं मस्तु चङी तरह पकिजी वेंदो आहे ऐं उनखां पोइ उनजो सवादु हिकदमि लाजवाबु हूंदो आहे। ॾिसो हिनखे फेरे करे गोल्डन ब्राउन थियण ताईं तव्हांखे हिनखे फ्राए करिणो आहे। मथां तव्हांखे खपे त तव्हां चाट मसालो बि गार्निश करे सघंदा आहियो। अदरवाइज़ इहे टिकियूं ईअं बि सुठियूं लॻंदियूं आहिनि। जेके डायबिटिक माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ त जाम असेंशियल आहिनि की उहे टिकियूं खाइनि, छो त जेका कड़ेलो हूंदो आहे उनजी खल में उनखां वधीक पौष्टिकता हूंदी आहे। हाणे ॾिसो असांजूं सभु टिकियूं बि तरिजी वियूं आहिनि। मां हिते कढी रखियूं आहिनि साइड में, गैस कई आहे बंदि। हाणे असां चांवरनि मां बि पाणी सुकी वियो आहे, सुकण वारो आहे, त असां इन करे उनखे बि स्लो करे उनखे ढके छॾींदासीं ऐं ॿी गैस ते असां तेसिताईं पचाईंदासीं फुल्का। उनखां पहिरियों असां जेका दाल ठाही आहे उनखे तड़को ॾियणो आहे। त मां जंहिंमें कड़ेलनि जी छिल जी टिकियूं तरियूं आहिनि उन ई तेल में तड़को ठाहींदसि। उनखां पहिरियों असां दाल खोले था ॾिसूं, हिकदमि परफेक्ट कंसिस्टेंसी आहे। ख़ाली असांखे उते खे मंदीअड़े सां जेको आहे उनखे विलोड़े छॾींदासीं ताकी उनजी कंसिस्टेंसी अञा स्मूथ थी वञे। इन सां गॾु ई असां हिते थूम कटे रहिया आहियूं, 8 खां 10 ॻड़ियूं, ऐं थोरो कड़ी पतो रखियो आहे। तेल त असांजो पहिरियों ई गरम हुयो। हाणे असां विधी आहे थूम, विझंदासीं कड़ी पतो, थोरी हींग ऐं कश्मीरी ॻाढ़ा मिर्च। इहो सभु विझण खां पोइ असांजो तड़को थी वेंदो रेडी। उहो असां विझंदासीं दाल में, त असांजी दाल बि हिकदमि रेडी। तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि प्लीज़ कमेंट शेयर करे ज़रूरु ॿुधाइजो, लाइक करे ज़रूरु ज़ाहिर कजो कि तव्हांखे असांजा वीडियोज़ वणनि था। त असां ॿिया बि इन खां सुठा वीडियोज़ ठाहिण जी कोशिशि कंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हांखे कोई स्पेसिफिक रेसिपी ॾिसणी हुजे त उहो बि कमेंट करे ॿुधाए सघंदा आहियो। असां कोशिशि कंदा जल्दी सां जल्दी उन वीडियो ठाहे सघूं उन टॉपिक ते। तेसिताईं असां गैस बि थोरी सफ़ा करे छॾी आहे। जेकॾहिं इहा टिप अथव तव्हां सभिनी जे लाइ, असां सभिनि जे लाइ इहा टिप आहे। जेकॾहिं असां रोटी ठाहींदे विच में कुझु गैस ते किरी थो पियो ओॾी महिल विझी छॾींदासीं, असांजी गैस हमेशह साफ़ु रहंदी, असांजो काउंटर हमेशह साफ़ु रहंदो ऐं नीट एंड क्लीन काउंटर ऐं किचन हुजे, गैस टॉप हुजे त डेफिनेटली तव्हांखे कुकिंग में बि मज़ो ईंदो। हाणे असां हिते पचाए रहिया आहियूं सिंधी फुल्का, जेके हूंदा आहिनि उफराटे वारा फुल्का चइबो आहे इनखे। तव्हां हिकिड़ा वटि फुल्का ॾिठा जेके असां अधु कचा करे पोइ असां गैस ते पचाईंदा आहियूं, डायरेक्ट फ्लेम ते पचाईंदा आहियूं। हाणे इहे आहिनि जंहिंमें असां उफराटो विझंदा आहियूं। ॾिसो मां थोरो वेलण खां पोइ उनखे विच में घी लॻायो आहे, फोल्ड कयो आहे ऐं उनखां पोइ वापसि खां वेलियो आहे। इहो ॿिन्ही पासे तए ते ई पचायो वेंदो आहे ऐं मथां उन ते घी लॻायो वेंदो आहे। हिते तए ते ई फुंडणु लॻंदो आहे। त इहो आहे सिंधी फुल्को। कंहिं ॾींहं असां ठाहींदासीं शिकारपुरी फुल्को बि। त स्टे ट्यून, ॾिसंदा रहो, अॻियां जाम रेसिपीज़ आहिनि। सिंधी जेका फूड क्यूज़िन आहे उहो जाम वाइड आहे, त जाम तव्हांखे मज़ो अचण वारो आहे। ॾिसो हाणे मां किचन बि क्लीन करे चुकी आहियां, असांजा फुल्का बि ठही चुका आहिनि ऐं हाणे असां तए ते ई फ्राए करे रहिया आहियूं पापड़, छो त तए ते पकल पापड़ जो सवादु ई अलॻि हूंदो आहे ऐं ॾाढो क्रिस्प लॻंदो आहे। त अॼु असां ठाहियो आहे पापड़। हे ॾिसो सॼो मील रेडी आहे असांजो। हे आहिनि करेला बसर, हीअ आहे टिदाली दाल। इन में तव्हां कोथमीर बि ऐड करे सघंदा आहियो। अॼु मां कोथमीर न विधो आहे छो त मुंहिंजो कोथमीर ख़तमु थी वियो हुयो। जेको हुयो मां टिकियुनि में विधो आहे, टिकियूं छिलजूं ऐं उनखां पोइ हे चांवर, हे असांजा फुल्का। ॾिसो हे जेको मां उफराटो विधो हुयो उन जे करे केॾा मस्तु फुल्का पचा आहिनि ऐं उनखां पोइ हे पापड़। त हे तव्हांखे होलसम मील उमेदु आहे जाम पसंदि ईंदो, लाइक ज़रूरु कंदा। रोटी पाणी थी वई आहे। हाणे ध्रुविका हिते करे रही आहे पढ़ाई करे ध्रुविका थोरी देरि सुम्हंदी। जेसिताईं उहा सुम्हंदी तेसिताईं असां साफ़ु कंदासीं भाॼियूं जेके असां घुरायूं आहिनि। ॿिनि टिनि ॾींहंनि सां ॻाल्हाइण न थी सघंदो आहे बिकॉज़ असांजे बिल्डिंग में तव्हां ॾिसी सघो था कमु चालू आहे। तव्हांखे बम्बूस ॾिसण ईंदा हूंदा। त रिपेयर ऐं पेंटिंग जो कमु चालू आहे, इन करे जाम केॾी महिल में गोड़ हूंदो आहे त ॻाल्हाइणु पॉसिबल न हूंदो आहे। अॼु थोरो रिलैक्स आहे त इन करे मां चयो तव्हां सां ॻाल्हायो वञे। अॼु हाणे थिया आहिनि 4:15। ध्रुविका रोटी खाई करे सुम्ही चुकी आहे। उन सां गॾु 10 मिंट जी नैप मां बि हणी वरिती आहे। उनखां पोइ मां वीडियो जेको कल्ह ठाहियो हुयो उहो अॼु एडिट कयो आहे, जेको अॼु शाम जो अपलोड थींदो। ज़रूरु ॾिसिजो, लाइक शेयर कमेंट ज़रूरु कजो ताकी मूंखे अञा प्रोत्साहन मिले कि मां अञा सुठा वीडियोज़ ठाहे सघां। तव्हांखे वीडियोज़ कीअं था लॻनि जेन्युइन कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं बसि हाणे हे भाॼियूं मुंहिंजो असां घुरायूं आहिनि, इन खां पोइ असां अनपैकिंग करण वारा आहियूं। ॾिसूं भाॼियुनि में छा छा आयो आहे अॼु।
सभिनि खां पहिरियों आयो आहे जाम सारो कड़ी पत्तो जाम मस्तु लॻंदो आहे रोटीअ में। उनखां पोइ असां घुराई आहे साई भाॼी ऐं तूरियूं असांजे घर में सभिनी जूं फेवरेट आहिनि। ॿियो असां घुरायूं आहिनि करेला, जेके असां अॼु 3 ठाहे चुका आहियूं, 4 अञा बाक़ी आहिनि। त इहे असां ॿिए कंहिं तरीक़े सां ॿिए कंहिं ॾींहुं ठाहींदासीं। ऐं ॿियो असां घुरायो आहे उन सां गॾु भिंडियूं, जेके असांजे फैमिली में सभिनी जूं फेवरेट आहिनि, नंढा वॾा सभिनि खे वणंदियूं आहिनि, लेडीज़ फिंगर्स। ऐं हे हिंदाणो, मुंहिंजो सभिनि खां वधीक फेवरेट फ्रूट। सो भाॼी थी वेंदी साफ़। ऐं हाणे असां हिननि खे फ्रिज में लॻाईंदासीं, लेकिन उनखां पहिरियों असांखे फ्रिज क्लीन करणी आहे। महीनो थी वियो आहे क्लीन करे, अॼु असां वरी क्लीन करे रहिया आहियूं। तव्हांखे बि ॾेखारियां थी कि मां फ्रिज कीअं क्लीन कंदी आहियां। हे ॾिसो असांजी फ्रिज केॾी मैसी थी वई आहे। तव्हांखे ॾिसी करे लॻंदो हूंदो बाप रे फ्रिज आहे की कबाड़ खानो, त मूंखे बि ईअं ई थो लॻे। इन करे हाणे मां क्लीन करण वारी आहियां। क्लीन करण खां पहिरियों असां सभिनि खां पहिरियों फ्रिज जो बटन कंदासीं बंदि। जॾहिं बि तव्हां क्लीन कयो त हमेशह फ्रिज बंदि करे क्लीन कंदा कयो। 5 मिंट बंदि करे रखण खां पोइ तव्हां क्लीनिंग प्रोसेस शुरू कयो, ताकी हुनजी जेका मोटर आहे चङी तरह बंदि थी वञे। क्लीन करण लाइ सभिनि खां पहिरियों इंपॉर्टेंट हूंदो आहे कि जेको बि सामान फ्रिज में आहे उहो सॼो तव्हां ॿाहिरि कढी छॾियो, त तव्हांखे क्लीनिंग में बि जाम ईज़ी थींदी। ऐं उनखां पोइ हिकु सामान ऑर्गेनाइज़ करे रखण में तव्हांखे ॾाढो सुठो लॻंदो। ऐं जेके बि सामान आहिनि उहो तव्हां चेक ज़रूरु कयो, जंहिंजी एक्सपायरी डेट आहे या कोई सामान ख़राबु थी चुको आहे त डेफिनेटली उहो फ्रिज मां कढी सघंदो जॾहिं तव्हां क्लीनिंग कंदा आहियो। त इहो जाम इम्पॉर्टेंट टास्क हूंदो आहे। हाणे मां हीअ रेक हिकु कढी करे धोआ वेठी, जंहिंखे धोअण जी ज़रूरत आहे। हिन रेक खे धोअण जी ज़रूरत न आहे, छो त ख़राबु न आहे, त मां हिते ई उगी छॾींदसि। ऐं साइड खां सॼो मां उगी छॾियो आहे। हेठां बि मां जेके भाॼियुनि जी ऐं चिलड़ जी ट्रे हूंदी आहे फ्रेश क्रिस्प भाॼियुनि जे लाइ, उहो 2 ट्रेस मां कढी करे उनखे चङी तरह उगी रही आहियां। दरवाजे खे बि मां चङी तरह उगी छॾींदसि ऐं ॿाहिरां बि असां दरवाजे खे चङी तरह उगंदासीं। त इहो सॼो प्रोसेस जेको आहे इनखे हार्डली 10 मिंट लॻंदा आहिनि, लेकिन ॾिसी करे जाम लॻंदो आहे कि टाइम लॻंदो, लेकिन तव्हां स्टार्ट कंदव त डेफिनेटली तव्हांखे जाम मज़ो ईंदो। ऐं हुन खां पोइ जॾहिं फ्रेश फ्रिज हूंदी आहे हिकदमि क्लीन ऐं ऑर्गेनाइज़, त तव्हांजो वेस्टेज बि घटि थींदो आहे, प्लस तव्हांखे फ्रिज खोलींदे ई मज़ो ईंदो आहे, त तव्हांखे किचन में कुझु ठाहिण जी इच्छा बि थींदी आहे। हाणे असां जेके भाॼियूं ख़राबु थी चुकियूं आहिनि उहो सॼो डिस्कार्ड था कयूं। ऐं जेके भाॼियूं असांखे रखणियूं आहिनि उहे असां चङी तरह चिलड़ ट्रे जेका आहे चिलड़ ट्रे में रखणियूं आहिनि, जेके भाॼी वेजी ट्रे में रखणियूं आहिनि उहे असां वेजी ट्रे में लॻाए करे क्लीन कंदासीं ॿई। ऐं उनखां पोइ लॻाए करे असां हुन में फ्रिज में वापसि सेट कंदासीं। हाणे असां हिन चिलड़ ट्रे में रखूं था कद्दू खां पोइ थोरी गोभी पई आहे मुंहिंजे पास। हुन ॾींहुं मां कढ़ी ठाही हुई त जाम कुझु सामान बचियल पियो आहे, थोरो उहो सभु असां हिन में सेट करे रखंदासीं। जेके असांखे क्रिस्प रखणियूं हूंदियूं आहिनि उहे भाॼियूं असां हिन वेजी चिलड़ में रखंदा आहियूं, जीअं सैलेड्स हुजनि या शिमला मिर्च वग़ैरह हुजनि त हिन में रखी सघिबा आहिनि। ऐं उनखां पोइ जेका मेन भाॼियुनि जी बास्केट हूंदी आहे हुन में असां हिकु पासे रखिया आहिनि टमाटा, ॿिए पासे असां रखंदासीं एक्स्ट्रा भाॼियूं। हे ॾिसो हाणे क्लीन थियण खां पोइ हीअ फ्रिज केॾी ऑर्गेनाइज़्ड ऐं क्लीन थी लॻे। मथे खाने में असां रखियो आहे खीर, ॾही ऐं खीर जो सभु सामान, पैकेट्स वग़ैरह सभु। हितां सेकेंड ड्रॉर में मां रखियो आहे खजूर, ऐं हिन में हिन दॿे में आहे अचार मिर्चनि जो, त उहो मां रखियो आहे। बाक़ी सॼो स्पेस ख़ाली आहे। हेठि असां रखियो आहे कोल्ड ड्रिंक्स जो स्टॉक, ऐं हिन में आहे सावा मिर्च जंहिंजो मां बूंदियूं लाहे रखियो आहे, ऐं हे आहे अदरक। इन खां पोइ हेठि हिन में उहे भाॼियूं आहिनि जेके क्रिस्प रखणियूं हूंदियूं आहिनि, जीअं सैलेड्स वग़ैरह। ऐं उनखां पोइ हेठि आहिनि टमाटा, हीअ आहे ताज़ी हैड, ऐं इन खां पोइ इहे सभु भाॼियूं। ॾिसो हाणे असांजी फ्रिज केॾी नीट एंड क्लीन थी लॻे। जेसिताईं मां फ्रिज पई सफ़ा कयां इन मुंहिंजी पुठियां मस्ती चालू हुई, ऐं तव्हांखे आवाज़ बि ॿुधण आयो हूंदो। त अचो ॾिसूं था कीअं रांदि खेॾी रहिया आहिनि। थोरी देरि मज़ो था वठूं हुननि जे रांदि जो। हेलो, हाणे थिया आहिनि 9:30। असांजी रोटी पाणी सभु थी वियो आहे। असांखे मंझंदि जी भाॼी पई हुई, प्लस चांवर पिया हुया, दाल पई हुई, ऐं
ॿ टे फुल्का मां चहिरा पचाया ऐं असांजी डिनर थी वई। हाणे असां थोड़ी देरि खां पोइ आइस्क्रीम खाईंदासीं। तव्हांखे अॼु जो इहो व्लॉग कीअं लॻो ज़रूरु कमेंट करे ॿुधाइजो। अॼु जी रेसिपीज़ कीअं लॻियूं ज़रूरु कमेंट करे ॿुधाइजो। ऐं गॾु ई गॾु तव्हांखे असांजी फ्रिज ऑर्गेनाइज़ेशन कीअं लॻी, फ्रिज जी क्लीनिंग कीअं लॻी। वीडियोस लाइक कंदो त मूंखे ख़बर पवंदी कि हा तव्हांखे असांजा वीडियोस वणनि था। ऐं सब्सक्राइब कंदा, घंटी वॼाइण बिल्कुलु न विसरंदा, त जेको बि नओं वीडियो अपलोड थींदो उनजो न्यापो सभिनि खां पहिरियों तव्हां ताईं पहुचंदो। मिलूं था सुभाणे हिकु नए टॉपिक सां गॾु हिकु नए व्लॉग में। बाय, जय झूलेलाल।